वक़्त बियो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम। लफ्ज़ माना इमाम अगवान रहबर हादी रहनुमा फर्जंद औलाद पिसर वलद इबन विलादत पैदाश जन्म जमण जी हालत अकामत इस्तकामत नमाज में उथी बीहण बेहक सैयदुल शुहदा शहीदन जो अगवान शहीदन जो रहबर हंज गोद झोली आगोश पहलू दामन निपना वॾा थिया पलिया कुनैत उहो नालो जंहिंजे अवल में लफ़्ज़ अब या अचे उसिया रवाना थिया वापसि वरिया हलिया बालक नंढो ॿार नंढो छोकिरो मर्जी राजपो खुशी रजामंदी बैयत अतात फरमा बरदारी ताबेदारी रहलत रवानगी लाॾाणो मौत वफ़ात मोरके मजलिस रिहान कचहरी चावणी मैदान मसरूफ़ मशगूल रुदल लगल जुम्बियल वही उमिर जमार जोबन जवानी इस्लाह चंगाई भलाई दोस्त दुरुस्ती सुधार लाड़ो ध्यान रुग़बत झुकाव चाह मेल नेठा बिना अट वारा बिना तकब्बुर वारा बुरदबार हलीम बानन गुलामन खादमन गोलन बंदन जर खरीद नौकर खताऊं कोतायूं गलतियों लग़्ज़िशों कसूर बलागत खुश बयानी शीरीं ज़बानी कलामी काबिलियत इर्तका तरक्की चाड़ो सुधारो वाधारो नामज़द नाले करण मुक़रर करण हवाले करण सिट सिटी मंसूबो जोड़ियो रित रितण सलाह करण हुरमत एहतराम पाकाई तक़द्दुस आबरू माण ऋण गजो राड़ो थियो जंग लगी लड़ाई थी वेड़ शुरू थी सर्वेच बहादुर जाम मर्द जान निसार सूर्य जाम पीतो शहीद थिया राह हक़ में कुर्बान थिया अज़म इरादो यकीन जज्बो जुनून वलवलो अथा वधीक घणा ज़्यादा जजा बेअंत बेहद खुशी चुर्च इशारो टीकर पुट भराई बातिल कूड़ो नाहक खोटो कूड़ बेअसल सरब सुजूद सजदो करण इबादत करण निमण झुकण ईसार ॿियनि लाइ कुर्बानी करण फिदा थियण सर घोरण बका हयात जावेदां इस्तकाम क़याम फसाद खुश बयानी खुश कलामी अगराई पेशकदमी ज़्यादती चढ़ाई मुखालफत बरखिलाफ़ी इख्तिलाफ़ अदावत दुश्मनी अलिफ हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत कॾहिं थी? जवाब हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत 3 शाबान सन 4 हिजरी बमुताबिक जनवरी 626 ईस्वीअ ते मदीने शरीफ में थी। सवाल नंबर 2 हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम कंहिंजे पाक हंज में पलिया ऐं निपना? हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली करमल्लाहु वजह ऐं बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पाक हंज में पलिया ऐं निपना। पाण सगुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम बाबत छा फरमायो आहे? जवाब पाण सगुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम बाबत फरमायो आहे त हुसैन रज़ी अल्लाह ताला मूं मां आहे ऐं आउं हुसैन मां आहियां। जेको हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहबत करे थो अल्लाह उन सां मोहबत करे थो। सवाल नंबर 4 11 हिजरी में अहले बैत खे कहिड़ा ॾुखईंदड़ हादसा पेश आया? जवाब 11 हिजरी 632 ईस्वी ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नफ़ानी जहानम बका बिल्लाह जी तरफ़ राही थिया। 3 जमादुल आख़िर 11 हिजरी ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अम्बड़ बीवी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि हिन जहान मां कूच फरमायो। इहे हादसा अहल बैत लाइ ॾुखईंदड़ हुआ। सवाल नंबर 5 हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम नंढी वई कहिड़ो लाड़ो रखंदा हुआ? जवाब हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम
नंढी भईअ खां इस्लाह ऐं तालीम ॾांहुं लाड़ो रखंदा हुआ। सवाल नंबर 6, हज़रत इमाम हुसैन इस्लाम करबला में कहिड़ी तारीख़ ते पहुता? जवाब हज़रत इमाम हुसैन इस्लाम 2 मुहर्रम अल-आम 61 हिजरी ते करबला में पहुता। सवाल नंबर 7, हज़रत इमाम हुसैन इस्लाम जो उहो कहिड़ो कारनामो आहे जंहिं बैनुल अक़वामी शहरत हासिल कई? जवाब हज़रत इमाम हुसैन इस्लाम जो करबला वारो कारनामो आहे जंहिं बैनुल अक़वामी शहरत हासिल कई आहे, जंहिंमें हज़रत इमाम हुसैन इस्लाम पंहिंजे पूरे आल वयाल ऐं समूरनि साथियुनि खे अल्लाह पाक जी राह में कुर्बान कयो ऐं बातिल जे अॻियां सर न झुकायो। पूरी दुनिया जी तारीख़ में हुन जो मिसाल मिलणु नामुमकिन आहे। बे हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कोन। विलादत पैदाश ॼमणु, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत मके शरीफ़ में थी। रज़ा मर्ज़ी खुशनूदी, असांखे घुरिजे त ख़ुदा ताला जी रज़ा लाइ इबादत करियो। मौरको मजलिस मैदान, हज़रत इमाम हुसैन इस्लाम हर मौक़े में पंहिंजे वालिद सां गॾु हूंदो हो। मसरूफ़ रुदल मशगूल, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह ख़ुदा ताला जी इबादत में मसरूफ़ रहंदा हुआ। नेठा सब्र वारा बुरदबार, हज़रत इमाम हुसैन इस्लाम तमामु नेठा हुआ। तकब्बुर वॾाई नाज़, अल्लाह ताला तकब्बुर करण वारनि खे पसंदि नथो फरमाए। इर्तिका तरक़ी बहबूद, पाकिस्तान इर्तिकाई वारे मरहले मां गुज़री रहियो आहे। सर्वेज बहादुर जोधो होश मोहम्मद सिद्दीक़ वॾो सर्वेज थी गुज़रियो आहे। अज़म इरादो यकीन, हर कमु पुख़्ते और अज़म सां शुरू करणु घुरिजे। होशी चुर्च हरकत, दहशतगर्द इंडिया यूशी ते पाकिस्तान जो अमन ख़राब करे रहिया आहिनि। बातिल कूड़ो नाक, सच हमेशह फातह रहंदो ऐं बातिल हमेशह रुसवा थींदो। फ़साद, खुश कलामी, खुश बयानी, मौलाना अबुल कलाम आज़ाद इस्लामी मसइला फ़साद सां बयानु कंदो हो। बलागत खोले बयानु करणु, आसान पैरां ॿुधाइणु, मौलाना मोहम्मद इदरिस डायरी तक़रीर फ़साद ऐं बलागत ते मुबनी हुई। अगराई, ज़्यादती, नाजाइज़ी, असांखे घुरिजे त कंहिं माण्हू सां अगराई न कयूं। हेठियनि लफ़्ज़नि जा तलिको लफ़्ज़ ज़िद, सुलह, जंग, मुखालफ़त, मुआफ़क़त, सादे, ऊचे, मुख़्तसर, तवील, ग़रीब, अमीर, बातिल, हक़। इस्तिलाहनि जी माना लिखो। सुहिणो सलूक करणु, सुठो बर्ताव करणु, पंहिंजो मट पाण हुअणु, ख़ूबियुनि वारो हुअणु, सर ॾेई सरो थियणु, पंहिंजी जान कुर्बान करणु, सिट सिटणु, मनसूबो जुड़णु, ठाह ठाहिणु। हेठियनि लफ़्ज़नि जा इश्तिक़ाक़ करियो, इन्हनि जी माना लिखो। सैयदुल शुहदा, अरबी सैयद माना रहबर अॻवान, अल माना जो शुहदा शहीदनि, शहीदनि जो रहबर हज़रत इमाम हुसैन इस्लाम। अहल बैत फ़ारसी, अहल माना माण्हू, अयाल, बैत माना घर, घर जा भाती, इस्तिलाही तौर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घराणो। हजारा फ़ारसी, बाज माना रहम या कहल, आवर्धन माना आण, कहल करण वारो, महिरबान, अल्लाह पाक। बैनुल अक़वामी अरबी, बैन माना विच, अल माना जो, अक़वाम माना क़ौमूं, क़ौमुनि जो जम, क़ौमुनि जे विच में, गॾियल क़ौमुनि जे विच में। सरब सुजूद अरबी, सर माना मथो, ब माना साण, सुजूद माना सिजे जो जम, मथे खे सिधे नमूने अल्लाह पाक जी इबादत करणु। सूरत हाल फ़ारसी, सूरत माना शिकिल या हालत, हाल माना हलंदड़, हाणोकी, हाणोकी हालत, मौजूदा हक़ीक़त, ज़ाहिरी हालत। नोट, हक़ीक़त में सूरत हाल लफ़्ज़ अरबीअ में उधार वरितलु आहे। 50% तक़रीबन अरबी जा लफ़्ज़ ॿियनि ॿोलियुनि में इस्तेमालु थियनि था। मिसाल, सूरत माना तस्वीर, हाल माना हालत वग़ैरह।